5 डिसंबर जीअं असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे उहो असां हिकिड़ो ईद वांगुरु सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं असांजे लाइ हिकु ईद जो ॾींहुं हूंदो आहे। असांजी सकाफ़त असांखे सिर्फ़ु इहो नथी सेखारे त तव्हां सिर्फ़ु टोपी अजरक पाए करे रोडनि ते अचो डांसूं कयो। असां चऊं था त प्रैक्टिकली कुझु कयूं, छो जो सिंध हमेशह सिंध मां इहो मैसेज वियो आहे त सिंध जेका आहे अमुन जी धरती आहे, प्यार मोहबत ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध मां हमेशह प्यार मोहबत जी ख़ुशबू वई आहे ऐं ॿियनि जे लाइ जेको आहे सिंध जी महिमान नवाज़ी, सिंध में जेका नाज़ निवड़त आहे माण्हुनि जी, उहा हिकु ॿियनि जे लाइ मिसाल आहे। ऐं ॿियनि वटि जेको आहे ॿियनि असां जॾहिं सूबनि में वेंदा आहियूं त असांजी हिकिड़ी पहचान हूंदी आहे, असांखे माण्हू मतिलबु पहचानंदा त वाक़ई सिंध मां आया आहिनि। सिंध जी जेका अगरि असां वटि को महिमान बि ईंदो आहे त सिंध वारा उन्हनि खे एॾी महिमान नवाज़ी एॾी इज़त ॾींदा आहिनि त उहा हिकिड़ी मिसाल आहे असांजी सिंधियुनि जी। पर अॼुकल्ह जेको असांजी सिंध में क़बाइली झगड़ा जेके जकोड़जी विया आहिनि, असांजी हिकिड़ी सिंध जेका आहे क़बाइली झगड़नि में बिल्कुलु जकोड़जी वई आहे। असां चाहियूं था को अहिड़ो कमु कयूं जंहिंजो को रिज़ल्ट बि मिले। ऐं जॾहिं असांजी हिकु सिंध धरती अमुन जी धरती आहे ऐं प्यार मोहबत जी धरती आहे ऐं हाणे उतां जेका आहे रत जी रांदि खेॾी वञे थी, रत जी ख़ुशबू अचे थी। तव्हां ॾिसो त हर जॻह ते क़बाइली झगड़ा आहिनि, माण्हू जेके आहिनि विरहाइजी विया आहिनि ऐं जेको आहे ज़ातुनि में माण्हू विरहाइजी विया आहिनि ऐं हर जाइ ते तव्हां ॾिसो क़बाइली झगड़ा कहिड़ियुनि ज़ातुनि में आहिनि, कहिड़ी ज़ातुनि में झगड़ा आहिनि। त असां चाहियूं था त कुझु अहिड़ो कमु कयूं जेको अमली कमु हुजे। हूअं त स्टे फाउंडेशन जी तरफ़ां हमेशह रैलियूं बि थींदियूं आहिनि ऐं सेमिनार बि थींदा आहिनि ऐं एजुकेशन ते बि सेमिनार्स थींदा आहिनि। त असां हिन दफ़े असां इहो सोचियो आहे त जेके ॿधुरियूं पाण में विढ़ियल आहिनि उन्हनि में वटि हली वञूं ऐं मेड़ मिंथ काफ़िलो खणी वञूं ताकी उन्हनि खे ॿिन्हिनि धुरुनि खे असां जेको आहे राज़ी कयूं ताकी अॻिते उहो को अहिड़ो क़दम न खणनि। छो जो असांजो हिन दफ़े इहो ई आहे त जेको आहे पीरगोड साइड जेको नारेजन ऐं ओढनि जे विच में जेके झगड़ो हलियो आहे, ॿिन्हिनि तरफ़नि खां काफ़ी जानी नुक़सान बि थियो आहे, माली नुक़सान बि थियो आहे। त इन खे रोकण जे लाइ असां कुझु कोशिशि कयूं। इन जे लाइ जेके बि असांजा सिंध वासी आहिनि, जेके बि असांजा ॿाहिरि ॾिसनि था सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जमातुनि सां जंहिंजो तालुक़ु आहे, जेके जीअं सिंध वारा आहिनि, जेके पाण खे सिंध धरतीअ जा वारिस सॾाइनि था, उन्हनि सभिनी खे असां हिकिड़ो इल्तिजा कयूं था त ख़ुदारा कोई अहिड़ो कमु कयो त जेके सिंध में रत जी रांदि खेॾिजे थी उनखे असां रोके सघूं। ऐं जेके बि जिथे जिथे क़बाइली झगड़ा आहिनि, जिथे जिथे धुरियुनि में जेके मसइला आहिनि उन्हनि खे असां हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा कयूं। भले कोई बि हुजे ऐं कोई बि इहो मेड़ मिंथ काफ़िलो खणी हले, केरु बि लीड करे, असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां न्याणियुनि जी हैसियत सां सभु असां उन्हनि वटि वेंदासीं त बाबा इन्हनि शयुनि खे तव्हां रोकियो, छो जो जहिड़नि में कुझु बि न रखियो आहे। इन सां सिर्फ़ु असां जानी नुक़सानु नथो थिए, असांजी तालीम बि तबाह आहे, असांजी मैशियत बि तबाह आहे। ऐं तव्हां ॾिसो त जंहिं धुरुनि में इहे झगड़ा थिया आहिनि, के 20 सालनि खां उन्हनि में इहे झगड़ा हलंदड़ आहिनि ऐं कोई बि वॾेरो या काई बि असांजी रियासत कोई बि उन्हनि खे मसइले खे हल करण लाइ अॻिते न आयो आहे। ऐं धुरियूं हालांकि चाहिनि थियूं त असां में राज़ीनामो थिए ऐं अमुन ते असांखे जेको आहे असांजा बचड़ा एजुकेशन हासिलु कनि ऐं असां जेको आहे, छो जो जॾहिं जिते झगड़ा थींदा आहिनि त उतां जी मैशियत बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे, उतां जी ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं आहिनि। त उतां धुरियूं चाहिनि थियूं त अमुन थिए, पर जेके असांजा वॾेरा आहिनि, असांजा सियासतदान आहिनि, उहे अमन कराइण में बिल्कुलु पोइते आहिनि ऐं उहे अमन कराइणु चाहिनि बि नथा। त इन जे लाइ असांजा जेके सिंध जा नौजवान आहिनि, असांजा जेके सिंध जा बुज़ुर्ग आहिनि ऐं असांजे जेके सियासी जेके पार्टियूं आहिनि, जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि खे असां चऊं था त इन्हनि शयुनि में अॻिते अचनि, पंहिंजो रोल अदा कनि। 5 डिसंबर सिर्फ़ु इहो असांखे नथो चवे त तव्हां टोपी अजरक पाए करे रोडनि ते झुमरियूं पायो ऐं जेको आहे तव्हां प्रैक्टिकली कोई कमु न कयो। सिंध असां सभिनी खे इहो चवंदासीं जिथे जिथे बि सिर्फ़ु इहो खैरपुर में न जेको आहे जिथे जिथे बि क़बाइली झगड़ा आहिनि धुरियुनि में, उन्हनि जे ठाह जे लाइ पंहिंजो रोल अदा कनि। ऐं स्टे फाउंडेशन जी बि इहा ई कोशिशि हूंदी त असां इन शइ जे लाइ पंहिंजो को रोल अदा कयूं, ॿिनि धुरियुनि खे ठाहिण में। छो जो असां पंहिंजो को रोल अदा कयूं। काफ़ी स्टे फाउंडेशन कोशिशूं वरितियूं आहिनि, पहिरियां बि मेड़ मिंथ काफ़िला इलाही जाइनि ते विया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह सुठी मोट मिली आहे। ऐं असां हाणे उमेदु कयूं था अगरि नारेजन ऐं ओढनि वटि असां वेंदासीं त उहे बि असांखे सुठी मोट ॾींदा। छो जो चाहे केतिरा बि खून थियनि, 100 खून थियनि, उन खां पोइ बि आख़िर ॻाल्हियूं टेबल ते ईंदियूं आहिनि। उन खां पोइ बि ॻाल्हियुनि सां ई मसइलो हल थींदो आहे, खूननि सां जेको आहे मसइलो हल न थींदो आहे।